सय्यिदुल अंबिया वल मुरसलीन सय्यिदना व सनदना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना महबूबना व मतलूबना व मक़सूदना व मौजूदना व मावाना व मलासना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब्बुहु मालिको खालिको करीम रहीम सताल अय्यूब वफ़ार ज़ुनूब लम यलिद व लम यूलद न रब्ब करीम जी ज़ाते पाक जे असां ऐं तव्हां सभिनी ते किरोड़ एहसान फरमाए सय्यदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन सय्यिदुल अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरे असफिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बढ़ायो। खुश नसीब आयो जो रब करीम दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ जे असां ऐं तव्हां सभिनी खे हाज़िरी नसीब कई आहे। शाल रब करीम महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जेतरी जिंदगी आहे अल्लाह साईं हमेशा असां तव्हां सभिनी जा पंध निस्बतूं मोहब्बतूं नाता दरगाह शरीफ सां रब करीम कायम दायम रखे। सब आमीन चओ, सब इंशाअल्लाह ताला आं सिर्फ हाज़िरी भरण ख़ातिर तव्हां जे साम्हूं हाज़िर आहियां। जल्दीअ में शेर हुसैनियत फ़ख्र अहले सुन्नत हज़रत अल्लामा साहबज़ादा सैयद नसरुल्लाह शाह बादशाह दामत बरकातुल आलिया जो खिताब थींदो। असां तव्हांजा हादी रहनुमा महबूब मुर्शिद करीम अज मदीनतुल मुनव्वरा में तशरीफ आए।
यकीनन अमा के या बखूबी सभनी के गुज़र जुमे ते खबर पई त मुर्शिदन करीमन फरमायो त असां मदीने शरीफ हाज़री ला वञूं था। ऐं तव्हां उन मुर्शिदन करीमन जे हुक्म के लबे किचई करे हुसैनाबाद में हाज़री ॾियणी आहे जो मुर्शिद करीम फरमाईंदा हा त फ़कीरो हुसैनाबाद मां भेरो न भरिजो। ऐं जेकॾहिं अवां सां गॾु गुनाहगार भी शामिल आहियां, मुर्शिदन जे करीमन जे हुजूर में दरगाह शरीफ ते आयो यकीनन महबूब मुर्शिद करीम बाबा साईं सानी दामत बरकात वाली अज मदीने शरीफ में हरम पाक में तवां असां सभिनी जे लाइ दुआऊं ज़रूर कंदा होता। तो कुदरती कानून मन अहब शयन फअक्सर ज़िक्रुहु, जंहिंजी जैसा मोहब्बत होंदी आ उन जी ज़बान ते उन जो ज़िक्र घणो होंदो आहे। अवां सभिनी के आम भी फ़कीरन जे लिस्ट में शामिल आ, मौलविन जी लिस्ट में न आहियां। अवां सभिनी के हमेशा कचहरी में रस्ते में दोस्तन सां वेहंदे पंहिंजे मुर्शिदन करीमन जो तज़किरो हमेशा ज़बान ते रहंदो ई आहे। ॻाल्हायो जेके रहंदो आहे उहो ॻाल्हायो। त पोइ इहो कानून आहे कुदरती त उन सोणे खे असां तव्हां यादि आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला मुझो अकीदो आहे त अॼु त अवां जे मथां अञा डबल ऐं ट्रिपल रोज़े वारे जवान जी निगाह वधंदी त अॼु बि मुंहिंजा फ़कीर पंधड़ो करे मुंहिंजे दरगाह ते आया। इस्लामी तारीख़ जे नूरानी वर्कन के अवां मुताइलो कंदा त अॼु 11 रब सानिया हज़रत सैयदना गौसे आज़म महबूब सुबहानी कुतुब रब्बानी वाक़िफ़ इसरार लमकानी हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे उर्स जो ॾिहाड़ो आहे। ॾाढा ॻाल्हायो। ये नाए त सोने अब्दुल कादिर जीलानी सां रुगो कादरी तरीक़े वारा प्यार कंदा आहिनि न नक्शबंदी सिलसिलो आ, कादरिया, चिश्तिया, सोहरवर्दिया, ख्वाजा फकीरुल्लाह अलवी साईं 25 तरीक़ा अहले सुन्नत जा लिखिया आहिनि पंहिंजे किताब। ये सब तरीक़ा जेके भी सुन्नी आहिनि उहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी सां प्यार कंदा आहिनि। पर जे सिलसिले में असां तव्हां दाख़िल आहियूं
असांजो सिलसिलो आहे नक्शबंदी। अब अच्छा ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो। असांजो सिलसिलो नक्शबंदी सिलसिलो आहे। ऐं असांजे सिलसिले में जेकी बुज़ुर्गाने दीन जी कड़ी आहे, कड़ी उन कड़ीअ मां अज़ीम हस्ती हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी हज़रत ख्वाजा अहमद फारूकी साईं रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे करे असां नक्शबंदी सिलसिले वाला मुजद्दिदी सॾिबा आहियूं। ॻाल्हायो थोरो न, आवाज़ नथो अचे तव्हांजो मूं ताईं। तव्हां चवंदा हूंदो त लहजे में शुरू थिए त पोइ ॾिसूं। हाणे लफ़्ज़ मुंहिंजा सम्झो। हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी असांजे सिलसिले नक्शबंदीअ जो वॾो कामिल बुज़ुर्ग आहे। ऐं उहा हस्ती आहे जेको असां तव्हां मुराक़बो कंदा आहियो न, मुराक़बो जेको मुर्शिद सबक़ ॾिसियो आहे क़ल्ब में, त हुन बुज़ुर्ग जॾहिं मुराक़बो कंदा त हिकु साह खणण में 1000 दफ़ा अल्लाह जो ज़िक्र कंदा। हिकु साह खणण में अल्लाह जो नालो 1000 दफ़ा हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह। ऐं उन सिलसिले में हज़रत सय्यदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी रहमतुल्लाह अलैह जो एडो त नक्शबंदी सिलसिले सां प्यार हो। रिकॉर्डिंग दोस्त कंदा पिया, लाइव प्रोग्राम जो हले, पूरी दुनिया जा माण्हू जुमे जे ॾींहुं दरगाह खे ॾिसंदा आहिनि, पंहिंजा परावा ॾिसंदा आहिनि त दरगाह वारा छा था चवनि। छो त तव्हांखे खुलियो थो चवां फ़क़ीरो, हिन टाइम में पूरी दुनिया जी नज़र हुसैनाबाद में आहे। ॻाल्हायो थोरो, हथ मथे करी सुभाणे अल्लाह चओ। हज़रत सय्यदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी रहमतुल्लाह अलैह खां बाद हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी साईं पंहिंजो जुबो मुबारक पंहिंजे औलाद खे अता कयो हो, सोणे अब्दुल कादिर जीलानी। हे जुबो बाद वसियत कजो, जॾहिं मुजद्दिद अल्फ़सानी जी पैदाश थिए ते जुबो मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजो जुबो हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह खे अता कजो। ॾिजो त हे सोणे दस्तगीर तोहफ़ो ॾिनो। ॻाल्हायो छो नथा? ॻाल्हायो हथ मथे खणी सुभाणे अल्लाह चओ। माना नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्गनि सां सोहे अब्दुल कादिर जीलानी जो एॾो त प्यार हो जो पाण उहो जुबो अचा कयूं, इहा प्यार जी निशानी हूंदी आहे। ऐं ॿियो त वलीअ जे इल्म जी निशानी हूंदी आहे त मूंखां बाद हिकु कामिल बुज़ुर्ग पैदा थींदो। ऐं उहो असांजे सिलसिले नक्शबंदीअ जो बुज़ुर्ग चवे थो त मूंखे रब करीम एतिरी अता कई आहे, एतिरो करम कयो आहे। माने ॾिसो, एतिरो करम कयो आहे जो मुजद्दिद अल्फ़सानी साईं फरमाईंदा त हिन नह में मां पूरी दुनिया मापाए करे ॾिसी वठंदो आहियां। ॻाल्हाए थोरो, ॻाल्हायो। ऐं अञा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पोइ आयत पढ़ां। मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त जेको मुंहिंजे सिलसिले नक्शबंदीअ में दाख़िल थिए, जेके नक्शबंदी आयो हथ मथे खणी सुभाणे अल्लाह जो आवाज़। मुजद्दिद अल्फ़सानी साईं जो चए जेको मुंहिंजे सिलसिले नक्शबंदीअ में दाख़िल थिए, मां मुजद्दिद अल्फ़सानी उन जे ईमान जो ज़िम्मो थो खणां। इन जे गहराई में वञिबो त वॾियूं ॻाल्हियूं, पर गहराई बयान मां न कंदुसि, छो त उन में सोलड़ाई घणी थींदी जिते तव्हां तकड़ में अमल कंदो। इहो करणु नथो चाहियां। साईं जो फरमाए थो उन जे ईमान जो ज़िम्मो मां मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह थो खणां। ऐं मुंहिंजे सिलसिले नक्शबंदी में जेको दाख़िल थींदो उहो बेईमान थी न मरंदो, ईमान सां उन जे
रसूल तो चाहिए जे जो ईमान सा मौत थी तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह दखल जन्नत मुस्तफा चवा ते जे जो कलमे ते मौत थी तो वो सिधो जन्नत में हलियो वींदो। पीरन जे पीर जो अज उर्सा गलायो छो न था डाढिया गलायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ए ईमान वारो ए कलमे पढ़ण वारो ए मुझे हबीब सा मोहब्बत रखण वारो मुझा मुर्शिद करीम हादी रहनुमा हो न पाक रोजे वारा जान पाण ईमान जी तफसीर हदीस पढ़ी बयान कंदा हा ला युमिनु अहदुकुम हत्ता कोन अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा हैदरी मुर्शिद हुसैन। दादा जिक्र करे जो अल्लाह अल्लाह जो फकीर मखड़ो हुसैनी नात न पढ़िया और नात पढ़ा।